साईं मुंहिंजा प्रोग्राम दिल में याद कजो। प्रोग्राम जो मेज़बान रोशन अली सांद सऊदी अरब जे शहर रियाज़ खां असांजा पिरी प्यारा परदेसी दोस्त प्रोग्राम के पसंद करे असां के याद कन था कुछ सिटन सां। मुनूर अली मेहर, अयूब मेहर, आशिक अली नोहड़ी, मोहम्मद मलूक मरी इन दोस्तन लिखियो आ परदेस जा पट वसायासीं। हाँ परदेस जा पट वसायासीं पर पंहिंजे वतन जूं ॻाल्हियूं अॼु बि यादि आहिनि। पंहिंजनि प्यारनि दिल वारनि लाइ लुड़का हारियूं था ऐं ॾाढो असांखे पंहिंजा प्यारा दिल वारा यादि अचनि था। तॾहिं अखियुनि मां लुड़क किरी था पवनि। परदेस रहणु ॾाढो ॾुखियो आहे। असां त मजबूरी सबक़ रहूं पिया पर पंहिंजो वतन केरु विसारे। साईं चवंदा आहिनि देश पखियुनि खे बि प्यारो हूंदो आहे। यकीनन पंहिंजो देश केरु विसारे। पंहिंजो देश विसारणु नामुमकिन आहे। अॼु बि असांखे पंहिंजे देश जूं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं ऐं उहे घुमण फिरण ऐं उहे कचहरियूं कुर्ब चाहतूं असांखे हर वक़्तु उहे लम्हा यादि अचनि था। हिते सभु सहूलियतूं आहिनि, सुख आहे, बिराले हिते सुख नाहे। बिराले हिते सुख नाहे छोजो पंहिंजे वतन जूं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं। पंहिंजनि सां प्यारनि सां दिल वारनि सां गॾु गुज़ारियल को वक़्तु यादि अचे थो तॾहिं अखियूं भरिजी अचनि थियूं। अला ईम थे जानी जुदा रहा प्यासा सुर हज़ार पर रहा पिरी रे पाड़े में। पर रहा पिरी रे पाड़े में भले दुख हुजे या सुख हुजे पंहिंजो देश न छॾिजे। पंहिंजो देश छॾे परदेस वञण मेर ॾाढो दुख थींदो आहे। दिल उदास थी पवंदी आहे ऐं वरी कंहिं प्यारनि जी यादि बि रुवाड़े छॾींदी आहे। पखी अथई परदेसी मतां लालण दिल न लाई तूं मासूम आई मिठड़ा मतां भुलिजी भाकर पाई। उॾामी वेंदई ओचितो मतां दर दर ते दाई पोइ सैयद पछताई ॾेई पाराता पिरियनि खे।